कराची मौसमियात खाते पारां सिंध में बरसात जी अॻकथीअ खां पोइ सूबे में रेन एमरजेंसी लागू कई वई आहे। मौसमियात खाते पारां सिंध में बरसात जी अॻकथीअ खां पोइ सूबे में रेन एमरजेंसी लागू कई वई आहे। वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल इजलास में सूबे में रेन एमरजेंसी लागू कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बल्दियाती इदारनि, इंतिज़ामिया ऐं अस्पतालुनि खे हाई अलर्ट करे छॾियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अवाम गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरे। कराची में सुभाणे 2 वॻे बरसात जो इम्कान आहे। कराची जे सरकारी ऐं ख़ानगी इदारनि में हाफ ड्यूटी करण जो फ़ैसिलो। कराची में 3 खां 4 बरसात जा स्पेल दाख़िल थियण जो इम्कान आहे। उतर जे इलाइक़नि में अॼु राति खां 2 मार्च ताईं बरसातुनि जो इम्कान। खुसदार ऐं झलमक्सी जे जाबलू पट्टीअ खां सिंध में पाणी दाख़िल थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।